नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाला आबडो। सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। इमरान खान धरणा ऐं लॉन्ग मार्च करे दुनिया के कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थो। धरणनि जे करे मुल्की मईशत खे नुक़सान पहुचाए वियो। इमरान खान महांगे पेट्रोल खे सस्तो करे बारूदी सुरंगूं विछाए छॾियूं। मुल्क में आईनी ऐं जमहूरी तरीक़े सां हुकूमत तब्दील कई। महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। कर्ज़नि जी अदायगी सां गॾु बिजलीअ जी क़ीमतुनि में पिणु घटिताई कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जूं क्रोट हाइड्रो पावर प्लांट जी वर्कर्स ऐं चीनी मीडिया सां ॻाल्हियूं। पीटीआई चेयरमैन इमरान खान की क़यादत में पेशावर जे वली इंटरचेंज खां निकितल लॉन्ग मार्च इस्लामाबाद ॾांहुं रवां दवां। इमरान खान चवे तो हू डी चौक इस्लामाबाद पहुंचंदा। कार अंडक खेनि डी चौक वञण खां नथी रोके सघे। अमेरिका जे नौकरनि पाकिस्तान में कंटेनर लगाए छॾिया आहिनि। माण्हुनि खे मार्च में शिरकत खां रोकियो ऐं गिरफ़्तार कयो पियो वञे। औरतुनि खे बि तंग कयो पियो वञे। पीटीआई उहिदेदारनि जे घरनि मां ॻरा हथियार ऐं गोला बारूद मिलण खूनी मार्च जा सबूत आहिनि। पीटीआई जे जनरल सेक्रेटरी जो घर बारूद खानो निकितो, जेको उन ॻाल्हि जो सबूत आहे त सियासत जी आड़ में दहशतगर्दीअ जी साज़िश थी रही आहे। इमरान नियाज़ी सियासत न दहशतगर्दीअ ते लही आयो आहे। दहशतगर्दी जी साज़िश बर्दाश्त न कई वेंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी मरियम औरंगज़ेब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी हुकूमत तहरीक इंसाफ़ सां ठाह जी तरदीद करे छॾी। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चवे थी जलसे या लॉन्ग मार्च बाबति पीटीआई सां को बि ठाह नाहे थियो। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी बि हुकूमत सां ठाह जी तरदीद करे छॾी। चवे थो हुकूमत सां को बि ठाह नाहे थियो, कूड़ी प्रोपेगेंडा कई पई वञे। लॉन्ग मार्च में शिरकत कंदड़ तहरीक इंसाफ़ जे कारकुननि तोड़े पुलिस विच में मुख़्तलिफ़ शहरनि में चकरियूं, गिरफ़्तारियूं, अटक पुल वटि पुलिस ऐं कारकुननि में चकरियूं। ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु। पुलिस डॉक्टर यास्मीन राशिद ऐं अंदलीब अब्बास खे कुझु देरि लाइ गिरफ़्तार करण खां पोइ आज़ादु करे छॾियो। लाहौर जे बत्ती चौक पीटीआई कारकुननि पुलिस विच में चकरियुनि सबबि जंग जो मैदान बणियल रहियो। केतिराई कारकुन गिरफ़्तार। पुलिस पीटीआई अॻवान डॉक्टर यास्मीन राशिद जी गाॾीअ खे रोके वरितो। लठबाज़ी। यास्मीन राशिद जी गाॾीअ जे विंड स्क्रीन बि टुटी पई। लठबाज़ी में कुझु ॿियनि गाॾियुनि खे बि नुक़सानु पहुतो। पीटीआई कारकुननि जो पुलिस ते पथराउ। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो।